ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद कंदासीं। पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु, निराकार बाप की संतान, निराकार परमात्मा हाणे सृष्टि से ब्रह्मा जे तन में आयो आहे। हिन नर्क के स्वर्ग ठाहिण, युग परिवर्तन करण जे लाइ, नए धर्म की स्थापना करण लाइ परमात्मा सृष्टि ते आयो आहे। मां उनखे याद थी करां। ऐं बाबा जी का मां वाक्य ॿुधायो अथई ब्रह्मा तन द्वारा, उहो मां ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा चवनि था, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो न कि हिन पुराणी दुनिया खे बदिलणो ई आहे। इन खे बदिलण जे सिवाइ ॿियो कोई उपाय न आहे न। छोजी दुख अती थी वियो आहे। भल माण्हू केतिरी बि कोशिशि करे दुखनि खे दूर करण जी, हिक ॿिए सां शांति सां हलण जी, लेकिन हाणे प्रकृति में खाइण जी सुठी चीजूं बि न आहिनि। खाइण पीअण में भी त केॾा कीड़ा आदि था पवनि न। बल मनुष्य आत्मा पंहिंजो स्वभाव सुठो करे, लेकिन प्रकृति केॾी दुखी, प्रकृति भी दुखी थी वई आहे। इन करे असांखे भी ओड़ो सुठो न मौसम आहे, न खाइण पीअण लाइ आहे। छोजी प्रकृति त ज़रूरी आहे न। आत्मा त हिन प्रकृति खे ई हलाए थी न। शरीर भी त प्रकृति सां ठहींदो आहे न। त प्रकृति हाणे अहिड़ी थी वई आहे, प्रकृति भी थी वई आहे त मनुष्य आत्मा भी थी वई आहे। त बाबा चए थो, हाणे त हिन दुनिया खे परिवर्तन थियणो ई आहे। मनुष्य आत्माउनि खे भी पंहिंजो स्वभाव संस्कार परिवर्तन करण लाइ मां शक्ति ॾियण आयो आहे। ऐं हिन प्रकृति खे परिवर्तन करण लाइ इन दुनिया जो विनाश थियणो ई आहे। सभु कुझु ख़त्म थियणो ई आहे। तॾहिं त ये प्रकृति भी सतयुग में सुखदाई हूंदी, सतयुग में अथाह वैभव हूंदा, सभु सुठा हूंदा। हिते त खाइण पीअण सीजन में भी केॾा कीड़ा आदि आहिनि ऐं कोई शरीर खे सुठो नथो ॾे। मतलब केतिरी भी कोई सुठी चीज खाए, लेकिन शरीर खे ओतिरो फ़ाइदो नथो थिए। बाबा चए थो, हिते अनेक प्रकार जी योनियूं भी आहिनि न, अनेक प्रकार जा जानवर भी आहिनि। सतयुग में कोई अशुद्ध चीज जानवर आदि न हूंदा। साहूकार जेका हूंदा आहिनि उन्हनि वटि मकान फर्नीचर आदि ॾाढो सुठो हूंदो आहे, ग़रीब वटि छा हूंदो आहे। लेकिन हिन कलयुगी दुनिया में चाहे केतिरो भी सुठो तव्हां वटि हुजे फर्नीचर आदि मकान आदि, लेकिन सुख त न आहे न। ये आहे ही पुराणी दुनिया। जीव जंतु आदि केॾा किना किना आहिनि न, सभु ख़त्म थी वेंदा। सतयुग में अहिड़ा जीव जंतु थोड़ी हूंदा। भल हिते केॾा वॾा वॾा मकान ठाहिनि, 40 मंजिलियूं भी ठाहिनि, त भी स्वर्ग जे अॻियां त कुझु भी न। ये त सभु कुझु विनाश थियणो ई आहे। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो न, बाबा असांखे वरी खां उन नई दुनिया में वठी वञण लाइ आयो आहे। बाबा चए थो, हिते ई स्वर्ग जी दुनिया हूंदी, लेकिन हाणे नर्क आहे त नर्क खे पहिरियों ख़त्म करणी पवंदी। अर्थात हिन दुनिया जी सभु चीज, सभी सामग्री ख़त्म थींदी। सभिनि जा मनुष्य तन जेका रोगी आदि आहिनि, जेका भी मनुष्यनि खे पंहिंजो शरीर आहे, मनुष्य आत्माउनि खे, सभु शरीरनि खे भी ख़त्म थियणो आहे। तॾहिं त असांखे सतयुग में नयो शरीर मिलंदो न। बाबा चए थो, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न, आत्मा परमात्मा जो रूप छा हूंदो आहे? निराकार ज्योतिर्बिंदु। मंदिरनि में पूजा थींदी आहे न, बनारस में वॾो लिंग रखंदा आहिनि, उनजी सभु पूजा कंदा आहिनि। चवंदा आहिनि आत्मा स्टार भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे। हाणे भ्रुकुटी जे विच में त वॾी चीज थी न सघंदी आहे, अति सूक्ष्म आहे आत्मा, जो अखियुनि खां भी नथी ॾेखारे वेंदी। ये ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। कोई आत्मा ईअं सितारे मिसल वॾी न थींदी आहे, लेकिन सितारे मिसल चमकदी आहे। परमात्मा भी सितारे मिसल चमकदो आहे न। शिव बाबा खे तो सभी याद कंदा आहिनि, सभी धर्म वारा उन्हनि खे अलॻि अलॻि नाम सां याद कंदा आहिनि।
बाबा हाणे आयो आहे असांखे ज्ञान ॾियण, उहो ई परम पिता परमात्मा सत्य चैतन्य आहे न। बाबा चए थो तव्हांजी आत्मा में ई मन बुद्धि अथव, मन में तूफ़ान ईंदा आहिनि। सतयुग में कोई प्रकार जो तूफ़ान न हूंदा, मन हिकदमि शांति हूंदो, हुते कोई विकारी संकल्प बि न हलंदा आहिनि। हिते त विकारनि जे वश मन में केॾा गंदा गंदा संकल्प हलंदा आहिनि न। बाबा चए थो हाणे हिननि खे रोको, विकारनि जे गंदा ख़्यालात आदि न अचणा खपनि। सतयुग में कहिड़े बि मनुष्य आत्मा खे अहिड़ा बुरा वीचार न हूंदा। इन ॻाल्हियुनि खे असांखे सम्झणो आहे। बाबा चए थो सुखधाम हाणे अचिणो आहे न, हुन खां पहिरियों असां आत्मा ई शांति धाम में वेंदासीं। आत्मा ई त सत्य चैतन्य आहे न। आत्मा जॾहिं गर्भ में ईंदी आहे तॾहिं चुरपुर थींदो आहे। पंज तत्वनि जे शरीर सां आत्मा अलॻि थी वेंदी आहे त पंज तत्व जो शरीर हिकु पुतलो थी वेंदो आहे न, कोई कम जो न रहंदो आहे। जॾहिं हुन पंज तत्वनि जे शरीरनि में आत्मा ईंदी आहे तॾहिं ई शरीर कम जो हूंदो आहे। बाबा चए थो शरीर में मन बुद्धि न हूंदो आहे, मन बुद्धि कंहिंमें हूंदो आहे? आत्मा में हूंदो आहे। संकल्प आदि केरु कंदी आहे? आत्मा कंदी आहे। निर्णय केरु कंदी आहे? आत्मा कंदी आहे। आत्मा ही शरीर खां कार्य कराईंदी आहे न। गर्भ में पिंड ठहींदो आहे, पोइ हुन में आत्मा ईंदी आहे। ज्ञान भक्ति, मनुष्य ज्ञान और भक्ति खे बि न ॼाणंदा आहिनि। ज्ञान अर्थात समझ, भक्ति अर्थात बिना समझ जे जेको जेको चए थो उहो कंदा हलो। त भक्ति आत्मा कंदी आहे, ज्ञान आत्मा वठंदी आहे, भक्ति आत्मा कंदी आहे, ऐं ज्ञान आत्मा वठंदी आहे। बाबा चईंदा आहिनि कि बुद्धि सोचदी आहे न, इहे मां करां न करां। मन में वीचार ईंदो आहे, सुठो या बुरो, जेको बि वीचार ईंदो कंहिंमें ईंदो आहे? मन में ईंदो आहे। पोइ बुद्धि सोचदी आहे कि हाणे करां या न करां। जीअं पाण सोचंदा आहियूं, चईंदा आहिनि न मूंखे वीचार त आयो, पोइ मां सोचां पई कि करां कि न करां। त वीचार केरु पियो करे? मन। पोइ बुद्धि छा पई करे? सोचे पई। सोचण जो कमु बुद्धि कंदी आहे कि करां या न करां। पोइ अगरि आत्मा जा संस्कार सुठा हूंदा अथसि, भई अगरि हुनजे आत्मा खे कंहिंजो बुरो करण जो संस्कार न हूंदा अथसि त पोइ उहो बुद्धि निर्णय कंदी आहे कि न असां बुरो कंहिंजो बि न कंदासीं, सुठो ई कंदासीं। पोइ शरीर द्वारा सुठो कमु कंदी आहे। बाबा हाणे ईंदो आहे, बाबा बि असांखे ब्रह्मातंत्र द्वारा इहे ई त ज्ञान थो ॾिए न। बाबा छा थो करे? असांजी सोच खे सुधारे थो, असांजे निर्णय करण जी शक्ति खे सुधारे थो। छो जे असांजी सोच छा थी वई आहे हाणे? विकारनि जे वश थी करे सोचता आहियूं। काम वश, क्रोध वश, लोभ वश, मोह वश, अहंकार वश आत्मा सोचे थी। पोइ जेको सोचदी उहो ई बुद्धि वटि वेंदो। त अहंकार वश हुनजो मन में वीचार अचनि था विकारनि जे वश थी करे। मन में जेका वीचार ईंदा विकारनि जे विकारी, उहो ई ॻाल्हियूं किथे पहुचंदियूं? बुद्धि वटि पहुचंदियूं। पोइ बुद्धि हुनजे बारे में निर्णय कंदी कि इहे करां कि न करां। लेकिन हाणे अगरि असां पढ़ूं था, असांखे असांजो पीउ चए थो कि विकारनि जे वश कोई बि कर्म न करो, त मन भले ई विकारनि जो संकल्प मन में अचे, लेकिन बुद्धि छा चईंदी? कि न, हाणे मूंखे मुंहिंजे पीउ परमात्मा चयो अथई कि विकारनि जे वश कोई बि कमु न कर। त भल मन खे सोचणु ॾियो न, मन में वीचार अचनि था अचनि ॾियो। तव्हां बुद्धि सां निर्णय न करो कोई बि ग़लति कमु करण जो। पोइ जेको बुद्धि निर्णय कंदी आहे न उहो शरीर कंदो आहे। त बुद्धि निर्णय कंदी न, बुद्धि चईंदी न मूंखे कोई बि विकारनि जे वश कमु न करिणो आहे, त पंहिंजो शरीर बि कोई बि विकारनि जे वश कमु न कंदो। सम्झो तव्हांजे मन में वीचार आयो क्रोध करण जो कि इहो मुंहिंजो नथो ॿुधे न, हाणे मां हिनखे मारां थी। लेकिन बुद्धि छा चईंदी? कि न, बाबा चए अथई कि क्रोध बि न करिणो आहे ऐं कंहिंखे मारणो बि न आहे। शांति सां जेतिरो कमु कढी सघंदा आहियूं ओतिरो कढणो आहे। त पोइ असां मुख सां न त बुरा शब्द चईंदासीं, न हुनखे मारंदासीं। इन रीति बाबा चए थो पंहिंजे हर वीचार खे परिवर्तन करो। मन में जेका वीचार अचनि था न
उन्हनि जे अनुसार न हलो। जीअं घर में कोई ॿार हूंदो आहे, उहो कुझु बि चईंदो रहंदो, मूंखे इहो खपे उहो खपे, लेकिन माउ बाप छा कंदसि, सोचे सम्झी करे उनखे चीजियूं वठी ॾींदसि न। ईअं ई मन बि नंढो ॿार आहे, त इहे नंढो ॿार त कुझु बि सोचे सघंदो आहे, लेकिन बुद्धि वॾी आहे न, त बुद्धि सही निर्णय खणंदी कि न इहा ॻाल्हि ठीकु न आहे, हीअं करूं, त उन अनुसार पंहिंजो उहो शरीर रूपी कर्मी थी वेंदी आहे। बाबा चए थो हाणे पंहिंजे मन में, पंहिंजे मन खे मूंसां जोड़ो, अर्थात पंहिंजे मन में जेका वीचार था अचनि न, उहे वीचार बि कहिड़े कंहिंजे हिसाब सां अचणु खपनि, परमात्मा जे हिसाब सां। छो जी परमात्मा जो असां जेतिरो जेतिरो ज्ञान ॿुधंदासीं ऐं मन खे असां उहे ई ॻाल्हियूं बार बार मन में दोहराईंदासीं, मन में वीचार कंदा रहंदासीं, त पोइ मन में फालतू ॻाल्हियूं ईंदियूं ई न। असां चऊं असां भक्ति था करूं, भॻवान खे यादि था करूं, त मन में ॿियूं ॻाल्हियूं अचनि थियूं, त पाण खे मन खे सम्झाइणो खपे न, इहो समय इहो पढ़ण जो आहे, इहो भॻवान खे यादि करण जो आहे। त भॻवान खे यादि कंदासीं त उहो आपे ई पंहिंजे हर कर्म में मदद कंदो। इन रीति मन खे सम्झाईंदे मन खे ठीकु करणो आहे, परमात्मा सां मन खे जोड़नो आहे, अर्थात परमात्मा जेकी ॻाल्हियूं ॿुधाईंदो उहो असांखे वीचार करणियूं आहिनि, त पंहिंजो मन परमात्मा जी ॻाल्हियुनि में लॻंदो, परमात्मा खे यादि करण में लॻंदो। भॻवान खे यादि कंदव त सही ऐं ग़लति जो बि असांखे सम्झ में अची वेंदो, कहिड़ी चीज सही आहे, कहिड़ी चीज सही न आहे। ब्रह्म महातत्व त भॻवान ऐं असां आत्माउनि जी रहण जी जॻह आहे। भॻवान केरु आहे? मुंहिंजो पीउ। त उते ब्रह्म महातत्व में असां पंहिंजे पीउ सां गॾु रहंदा हुया आहियूं, लेकिन हाणे असां हिते पाठ वॼाइण आया आहियूं। हाणे ब्रह्म महातत्व मां बि परमात्मा हेठि आयो आहे, असांखे अची करे शिक्षायूं थो ॾे, परमात्मा असांखे शिक्षायूं थो ॾे। बाबा चए थो मनुष्य खे संकल्प उथंदो आहे न कि भॻवान खे यादि करो, त बुद्धि चईंदी आहे हा भॻवान खे यादि करणो खपे, परंतु बुद्धि जो तालो बंदि थी वियो आहे, त सोचदी आहे भॻवान खे त यादि करां, लेकिन यादि कीअं करां, छो जी बुद्धि खे त सम्झ ई न आहे न, हुनखे पतो ई न आहे कि भॻवान केरु आहे, हुनजो नाम रूप देश काल छा आहे। त भॻवान खे यादि करण त वेंदी आहे, लेकिन भॻवान जे बारे में न पतो हुजण जे कारण जेके बि चीजनि मां सुख ॾिसंदी आहे न, उनखे भॻवान सम्झी करे पूजे थी। अॼु पेड़नि मां माण्हुनि खे सुख थो मिले त पेड़नि जी पूजा था करनि, पेड़नि खे भॻवान था चवनि। सूर्य चांद सां आत्माउनि खे सुख थो मिले त सूर्य खे भॻवान था सम्झनि। ॾिसो नाग खे बि भॻवान सम्झी करे पूजा था करनि न, जानवरनि खे, गांइ खे, अलाए के जानवरनि खे बि भॻवान सम्झी करे पूजनि था। अॼु कोई मनुष्य कंहिंजो सुठो थो करे, भलो थो करे, हुनजी मदद थो करे मुसीबत में, त उहो बि हुनजे लाइ भॻवान थी वियो। आत्मा खे भॻवान था सम्झनि, आत्मा सु परमात्मा भॻवान थी वियो। छो जी बाबा चए थो तव्हांजी बुद्धि जो तालो छा थी वियो आहे? बंदि थी वियो आहे। छा जेके असां निर्णय कंदा आहियूं न कि ये कीअं असां भॻवान खे यादि करूं, भॻवान केरु आहे, किथे आहे, मन त वीचार कई न भॻवान खे यादि करणो आहे, लेकिन बुद्धि खे त सम्झ ई कोन अथसि, त अलॻि अलॻि रीति सां भॻवान खे यादि थी कंदी रहे, पूजदी थी रहे। इन सां छा थो थिए? असांजो धन ख़र्च थो थिए, असांजा शरीर जी शक्ति बि घटि थी थिए, हे असांजी आत्मा जी उन्नति नथी थिए। जेकी असांजी आत्मा में शक्ति, असां भॻवान खे यादि त करूं था, लेकिन असांजी आत्मा में शक्ति नथी भरिजंदी। ॿियो ही दिन प्रतिदिन दुख थो अचे। छो जी भॻवान जेको निराकार परमात्मा मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे, उनखे मां जानवर चई करे उनखे यादि थी करां, त ये पाप चढ़ी वियो न मुंहिंजे मथां। मां तव्हांखे चवां कि मां तव्हांखे गांइ में ॾिठो हुयो कि फलानी गांइ आहे, त मां तव्हांखे गांइ जे रूप में तव्हां सां ॻाल्हायां पई, तव्हांखे यादि थी करां, त तव्हांखे बुरो लॻंदो न, त पोइ इहो मुंहिंजे मथां पाप चढ़ी वियो न। ऐं असां भॻवान खे अलॻि अलॻि रीति सां, अलॻि अलॻि तत्वनि में, पेड़नि में, जानवरनि में, मनुष्यनि में सम्झी वेठा आहियूं,
त असांजे मथां छा चढ़ी आयो आहे? पाप जो बोझो। छो जी बुद्धि जी सम्झ घटि थी वई आहे। बुद्धि खे सम्झ ई कोन अथसि कि भॻवानु आहे की न आहे। पतो न आहे त न यादि करो न, लेकिन ग़लति तरीक़े सां त भॻवान खे यादि न करणो खपे न। त इहो पाप जो बोझो असांजे मथां चढ़ियल आहे, इन करे असांजा दुख वधंदा अथव। हिक ॿिए जे लाइ त असां करो ई था बुरो, लेकिन उन खां बि वॾो बुरो कर्म छा था करूं कि भॻवान खे जानवरनि में तिकर बितर में अलॻि अलॻि रीति सां उनखे मञी करे उनजी पूजा करे उन में भावना रखी ख़ुदि बि था ग़लति करो, ॿियनि खे बि था ग़लति करो, त ॿियनि जे बि पापनि जो बोझो पंहिंजे मथां। त हाणे इहो पाप करणु बंदि करो। कहिड़ो पाप करणु बंदि करो? भॻवान खे अलॻि अलॻि मूर्तियूं, अलॻि अलॻि गुरूअ, अलॻि अलॻि तत्व जानवरनि जे रूप में जो तव्हां यादि था करो न। ॾिसो माण्हू हाणे जेका शास्त्र हूंदा आहिनि, ग्रंथ हूंदा आहिनि, गीता आहे, जेको बि शास्त्र आहे, जेका बि ग्रंथ आहिनि, ही त पुस्तक आहे न। हाणे हिन पुस्तक में त हुनजे बारे में कहानियूं लिखल आहिनि, ईअं आहे ईअं। त उन पुस्तक खे बि तव्हां भॻवानु सम्झी करे पूॼो था, त इहो बि ग़लति थियो न। काथे भॻवानु निराकार, जेके ख़ुदि जो शरीर न आहे, हू मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा परम धाम में रहण वारो, हुनखे मां पुस्तक जे रूप में यादि थी करां। हुन पुस्तक खे भॻवानु सम्झी करे उनखे सुम्हारियां थी, उथारियां थी, उनखे कपिड़े में बंदि करे वेठी आहियां, हुनजे लाइ अलॻि मंदरु ठाहे रखियो आहे वॾा वॾा। त बाबा चए थो इन सां असांजी बुद्धि भटकी वई आहे, असां भॻवान खां दूर थिया आहियूं। असां त सम्झूं था कि ये शास्त्र आदि ग्रंथ आदि पढ़ण सां असां भॻवान खे यादि था करूं, पर बाबा छा था चवनि? परमात्मा भॻवानु चए थो तव्हां इन रीति मूंसां दूर थी विया आहियो। छो जी जेको भॻवान जो असली रूप आहे निराकार ज्योतिर्बिंदु, मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे उहो। त मां पंहिंजे आत्मा जे पीउ खे किताब सम्झी करे उनखे सुम्हारियां थी, उथारियां थी, त मां उनखे उन रीति त यादि न कयो न, त मूंखे शक्ति मिलंदी? न मिलंदी। ॿियो ई मुंहिंजी बुद्धि हुन पुस्तक में रहिजी वेंदी। हुन पुस्तक खे कुझु थियो, फाटी वियो या किरी पियो, त मां हुन पुस्तक खे संभालंदी रहंदमि, त मुंहिंजी बुद्धि त परमात्मा निराकार में लॻी न। त मां अगरि हुन पुस्तक खे संभालंदे संभालंदे शरीर छॾे छॾां, त पोइ मां भॻवानु मूंखे मिलंदो, भॻवान जी शक्तियूं प्राप्ति मूंखे मिलंदी, मुंहिंजा जन्म जन्मांतर जा पाप ख़तमु थींदा? न थींदा न। त इन रीति परमात्मा हाणे छा थो चए? मूंखे अलॻि अलॻि रीति सां न यादि करो। अगरि तव्हांखे मूंसां मिलणो अथव, मूंसां पंहिंजे मन जी ॻाल्हियूं करणी अथव, मूंखां अगरि तव्हांखे शक्तियूं खपंदा त मूंखे कहिड़े रूप में यादि करो? निराकार रूप में। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा खे पंहिंजे पीउ जे संबंध सां यादि करो कि उहो मुंहिंजो पीउ बि आहे, मुंहिंजो गुरू बि आहे, मुंहिंजो सखा बि आहे। जेको बि संबंध खपे उन संबंध सां हुनखे यादि करो, ताकी पाण हुन सां मिलूं त सही, जेके असां एॾो समय खां यादि था करूं। त पंहिंजी बुद्धि खे हाणे भटकाइणो न आहे। बाबा चए थो कहिड़े बि रीति सां बुद्धि खे न भटकाइणो आहे। बुद्धि खे किथे लॻाइणो आहे? हुन निराकार में। जॾहिं बि तव्हांजे मन में संकल्प अचे, तव्हांजो मन सोचे कि मां हाणे भॻवान खे यादि करां, त बुद्धि में छा रूप अचिणो खपे? परमात्मा जो, भॻवान जो निराकार। मां निराकार आत्मा हुन निराकार परमात्मा खे यादि थी करां। ऐं जॾहिं बि मन में यादि अचे कि हे भॻवान, त तुरंत यादि अचिणो खपे कि उहो भॻवानु केरु आहे? मुंहिंजे आत्मा जो पीउ। इन रीति जॾहिं पाण हुनखे यादि कंदासीं न, त पंहिंजे जन्म जन्मांतर जा दुख ख़तमु थी वेंदा। त पंहिंजे जीवन में जेका दुख अशांति या कहिड़ी बि ॻाल्हि अचे थी अॼु न त कल्ह, त उहो दुख घटि कीअं थींदा? ख़तमु कॾहिं थींदा? जॾहिं असां हुनखे यथार्थ हुनजे रूप सां यादि कंदासीं, हुनजे असली नाम सां, उनजो मूंसां छा संबंध आहे, इन रीति जॾहिं मां हुनखे यादि कंदमि त मुंहिंजा सभु दुख दूर थी वेंदा, मुंहिंजे आत्मा में शक्ति भरंदी।
ऐं मां जेका जन जन्मांतर पाप कर्म कया आहिनि, भले ॿियनि आत्माउनि सां कया आहिनि या भॻवान देवी देवताउनि जे लाइ जेको बि बुरो चयो आहे, उल्टो सुल्टो त चयो ई आहे न। कृष्ण जे लाइ उल्टो चयो कि हुन चोरी कई, राम जी सीता चुराए छॾियईं, ऐं ॿियो अलाए छा छा देवी देवताउनि खे चई छॾियो अथनि। काली जो एॾो भयानक रूप ठाहे रखियो अथनि, देवी देवताउनि खे पाणी में डुबोए छॾींदा आहिनि। त इहा इन्हनि सां असांजी आत्मा ते पापनि जो बोझो चढ़े थो। अगरि तव्हां हाणे बि करो था त बि चढ़ंदो ई सही। पोइ असांखां जॾहिं असां शरीर छॾंदासीं, असांखां भॻवानु पुछंदो तव्हां ईअं छो चयो, त तव्हां चईंदो असांखे पतो न आहे। लेकिन हाणे त असांखे पतो आहे न इहो ग़लति आहे। त हाणे जॾहिं असां भॻवान जो ज्ञान ॿुधूं था, परमात्मा असांखे चए थो ईअं न करो, हाणे बि असां सम्झी करे कंदासीं त ॿियो पाप जो बोझो चढ़ंदो। इन करे बाबा चए थो कि हाणे पंहिंजी बुद्धि जो तालो खोलो, हिन ॻाल्हियुनि खे सोचो सम्झो। फलानो ईअं थो करे त तव्हां बि ईअं न करो। अगरि तव्हांखे नथो सम्झ में अचे कि ॻाल्हि ठीकु न आहे, इहो सांप भॻवानु कीअं थी सघंदो आहे, हिन जी पूजा करण सां असां कीअं बची सघंदासीं। ॾिसो तव्हांजे घर में सांप अचे त तव्हां छा कंदव, हुनखे उन समय खीरु पीआरींदव, माला चढ़ाईंदव, ख़ुशि थींदव कि सांप भॻवानु मुंहिंजे घर आयो आहे। हुनखे लकड़ी सां मारंदा आहियो न, भॼाईंदा आहियो न हुनखे, कॾहिं कटे न छॾियो। हुन समय तव्हां भॻवान खे त यादि करो। पोइ सांप भॻवानु कीअं थी वियो, गांइ भॻवानु कीअं थी, गांइ तव्हांजे घर में अचे त गांयुनि जी बि पूजा कंदा आहिनि न हिकु ॾींहुं, उते त पूजा था करनि ऐं ड्रिजनि बि था, कहीं थूणो न मारे। घर में तव्हांजे अचे गांइ भॻवानु, पोइ हुनखे विहारंदव, हुनखे पाण सां गॾु सुम्हारींदव, रोटी आदि खाराईंदव। भॻवानु अगरि असां सां गॾु ईअं मिले त असां त हुन सां गॾु विहूं, खाऊं पीऊं, चईंदा न तुसां ई विहां, तुसां ई खायां, तुसां ई पीआं। लेकिन पाण अंधश्रद्धा हिकु करे थो, ॿियो करे थो, असां हुनजे चए ते हलूं था ऐं अंधश्रद्धावश असां कुझु बि करूं था। असांजा वॾा चई विया, हीअ दुनियादारी हलंदी आहे। लेकिन इन दुनियादारी खे निभाईंदे निभाईंदे तव्हांजे मथां पापनि जो बोझ चढ़ंदो थो वञे। इहे बि सोचो, दुनिया में त दुख आहे, लेकिन तव्हांखे बि ॿियो ई दुख थींदो। ॿियो ई अगरि तव्हांजो मन नथो मञे, लेकिन तव्हां हुनजे हिसाब सां करो था ॿियनि जे, त ई मन भारी थींदो आहे न, भई असां ग़लति कमु था करूं। त बाबा चए थो हाणे जॾहिं मां हिन दुनिया में आयो आहियां, जॾहिं मां तव्हांखे चवां थो त तव्हां मुंहिंजे चए ते हलंदो त ई त तव्हांजा पाप दूरि थी वेंदा न त तव्हांखे बि अंत में सजा खाइणी पवंदी। छो जी हिननि जो बि पाप जो बोझो चढ़ंदो आहे। बाबा चए थो भक्ति त तव्हां कंदा आहियो, लेकिन हाणे भक्ति जो पाठ पूरो थी वियो, अञा ताईं त पाण बिना सम्झ सां कयो। असांखे कोई ईअं सम्झाई थोरी, कॾहिं पहिरियों ईअं थोरी असां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। लेकिन हाणे परमात्मा सृष्टि ते अची करे असांखे ॻाल्हियूं छो थो ॿुधाए, इहो ज्ञान ईअं छो थो ॾे कि देवियुनि खे नदी में न डुबोयो, जीव जंतु जानवरनि जी पूजा न करो, प्रकृति जी पूजा न करो, भॻवान खे कण कण में यादि न करो, हुनखे निराकार रूप में यादि करो। छो जी हाणे परमात्मा स्वयं सृष्टि ते आयो आहे ऐं ईअं कंदे कंदे असांजे मथां पापनि जो बोझ चढ़ियो आहे। त परमात्मा असांखे इहे ई सम्झानी छो थो ॾे, ताकी असां इन पाप कर्मनि सां त छुटूं। चलो दुनिया में हिक ॿिए सां तव्हांजी लड़ाई झगड़ो बुरो व्यवहार थिए थो, लेकिन कम से कम इन ॻाल्हियुनि खां त असां छुटूं न। कम से कम देवी देवताऊं भॻवान जे लाइ त बुरो उल्टो सुल्टो न चऊं, इन पापनि सां त छुटूं न। त इन करे हाणे बाबा हर हिकु ॻाल्हि जी सम्झानी थो ॾे। बाबा विकारनि जे लाइ बि सम्झानी ॾींदो आहे, कर्मनि जे लाइ बि सम्झानी ॾींदो आहे। हिक ॿिए जे लाइ बुरो सोचियो था हुनजो बि असांजे मथां बोझ चढ़े थो, ऐं जेको असां सोचंदा आहियूं उहो असां सां बि थी वेंदो आहे वापसि। हीअं न सोचो न थींदो, हुनजो ई बुरो थींदो। हुन समय त माण्हू ख़ुशि थींदो आहे, ॾिसो मां चयो न हिन ईअं कई, हिन सां बुरो थी वियो न, हुन समय त तव्हां ख़ुशि था थियो। लेकिन उहा ई ॻाल्हि तव्हांजे परिवार में कंहिंसां न कंहिंसां उन ई रीति वापसि थींदव, इहे बि न भुलिजो। बाबा हर हिकु ॻाल्हि जी सम्झानी छो थो ॾे, छो जी हाणे इहे पाप कर्म करणु छॾो त तव्हांजो दुख घटि थींदो, तव्हांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी।
ऐं जेतिरो पाण हिन फालतू कर्मनि खां छुटंदासीं न ओतिरो असांखे भॻवान जी यादि ईंदी। माण्हू रोज़ सुबुह जो उथी करे एॾो जल्दी जल्दी अमृत वेलो था करनि, भॻवान खे यादि था करनि, एॾा पाठ पूजा था करनि, एॾा ग्रंथ आदि शास्त्र आदि पढ़नि था, त बि मनुष्य आत्मा दुखी छो आहे? पाप कर्म छो था पढ़नि? त हिन जे लाइ बाबा असांखे इहे सभु उत्तर थो ॾे कि तव्हां जेको भक्ति में जेको बि करो था न उहो ग़लति था करो। छो जी असांखे बिन भॻवान जी पहचान ई न आहे। असांखे हुनजो यथार्थ नाम रूप देश काल हुनजो मूंसां संबंध छा आहे इहो ई न पतो आहे। असां हिक ॿिए जे चए जे कंदा था वञूं लेकिन सम्झी करे था करूं त उनजो असांखे फल बि मिलंदो। त हाणे जॾहिं असांखे सम्झ मिले थी त असां जेको बि तव्हां कंदा आहियो, कहिड़ी बि भक्ति था करो, कहिड़ी बि पूजा था करो, लेकिन सम्झी करे करो ऐं हुन निराकार परमात्मा खे यादि करे करो त तव्हांजो सफल बि थींदो। ऐं देवी देवता ऐं भॻवान जे लाइ अहिड़ो उल्टो सुल्टो चवणु बंदि करो हाणे। अच्छा मिठी मिठी स्किल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना मन बुद्धि और संस्कार पंहिंजी सर्व कर्मेंद्रियनि खे नीति प्रमाण हलाइण वारा ई स्वराज्य अधिकारी थींदा आहिनि। स्वराज्य अधिकारी आत्मा कहिड़ी थींदी आहे? बाबा चए थो ॿियनि जे मथां असांखे अधिकार न ॾियणो आहे, अधिकार न जताइणो आहे। पहिरियों पंहिंजी हर कर्मेंद्री खे, पंहिंजे मन बुद्धि खे असांखे ठीक रीति हलाइणो आहे। असां जो चाहियूं जो कमु करूं था उन रीति ई मन सोचे। जीअं परमात्मा जी श्रीमत आहे उन रीति ई बुद्धि निर्णय करे ऐं असांजी कर्मेंद्रियूं बि उन रीति हलनि। त बाबा चए थो ॿियनि जे मथां अधिकार जताइण खां पहिरियों जो असां हिक ॿिए खे ऑर्डर कंदा आहियूं या अधिकार वश कुझु चईंदा आहियूं न, भई हीअ मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो हस्बैंड आहे, मुंहिंजी पत्नी आहे, मां जो चवां इहो करे। लेकिन हुन खां पहिरियों तव्हां पंहिंजे मन खे पंहिंजे कंट्रोल में रखो, पंहिंजी बुद्धि खे परमात्मा जी श्रीमत अनुसार हलायो। पंहिंजी हर कर्मेंद्री तव्हांजे ऑर्डर में हले। ईअं न असांखे कोई चीज़ सूट नथी करे लेकिन खाइण जी इच्छा थी थिए, हीअ बि न थियणो खपे। पंहिंजी हर कर्मेंद्री मन बुद्धि जॾहिं पंहिंजी आत्मा जे ऑर्डर में हलंदी तॾहिं पाण ॿियनि खे जेको बि चईंदासीं उहो पाण ई मञी वेंदा। त पहिरियों ॿियनि जे मथां ऑर्डर हुकुम हलाइण खां पहिरियों पंहिंजे मन बुद्धि ते ऐं सर्व कर्मेंद्रियनि खे पंहिंजे हुकुम सां हलायो। स्लोगन आहे निर्माणता ही जी विशेषता खे धारण करे छॾियो त सफलता मिलंदी। हाणे असांखे बाबा चए थो निर्माण ठहो, जेतिरो झुकी करे हलंदो ओतिरो तव्हांजे जीवन में तव्हां अॻियां वधंदा वेंदा।